वफ़ाक़ी सरकार आवाम ते टियों भेरो पेट्रोल बम किराए छॾियो। पेट्रोल 24 रुपया 3 पैसा महांगो थी वियो। फ़ी लीटर पेट्रोल 233 रुपया 99 पैसनि जो थी वियो आहे। डीज़ल 59 रुपया 16 पैसा महांगो थियण खां पोइ 263 रुपया 31 पैसा उन जो नओं अघु मुक़ररु थियो आहे। गासलेट 29 रुपया 49 पैसा महांगो थियण खां पोइ फ़ी लीटर गासलेट 211 रुपया 43 पैसनि जो थी वियो आहे। वफ़ाक़ी सरकार आवाम ते टियों भेरो पेट्रोल बम किरायो आहे। पेट्रोल 24 रुपया 3 पैसा महांगो थियो ऐं फ़ी लीटर पेट्रोल 233 रुपया 99 पैसनि जो थी वियो आहे। लाइट डीज़ल 29 रुपया 16 पैसा महांगो थियो। नओं अघु 270 रुपया 47 पैसा मुक़ररु थियो आहे। पेट्रोलियम शयुनि जा नवां अघु लागू थी विया आहिनि। हुकूमत पेट्रोल ऐं डीज़ल ते मिलंदड़ सब्सिडी मुकमल तौरु ख़तमु करे छॾी आहे। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मिफ्ता इस्माइल कुछ देर अॻु प्रेस कॉन्फ्रेंस कई। संदसि चवणो हो त असांखे ख़बर आहे त पेट्रोलियम अघु वधण सां महांगाई थींदी, शहरियुनि खे तकलीफ़ बि थींदी। मजबूर हुआसीं। ॿियो रस्तो तबाही जो हो। ॾुखियाईनि खां पोइ आसानी हूंदी आहे। असां वटि हिकु प्लान आहे। जल्द महांगाई ते ज़ाब्तो आणे वठंदासीं। वफ़ाक़ी सरकार आवाम ते टियों भेरो पेट्रोल बम किराए छॾियो आहे। पेट्रोल 24 रुपया 3 पैसा महांगो थी वियो आहे।